नाज़रीन, लंडन में नवाज़ शरीफ पार्टी क़यादत सां वफ़ाक़ी हुकूमत छॾण वारे ऑप्शन ते ॻाल्हाइण शुरू करे छॾियो। नवाज़ शरीफ पार्टी क़यादत सां वक़्त खां अॻु चूंडनि बाबति बि ॻाल्हि ॿोल्हि कई वई आहे। आसिफ ज़रदारी, मौलाना फ़ज़ल रहमान ॿिया अॻवान हुकूमत छॾण जी मुख़ालिफ़त में आहिनि। नवाज़ शरीफ चयो आहे त हुकूमत में रहण वधीक मसइलनि जो इशारो आहे। नाज़रीन, लंडन में नवाज़ शरीफ पार्टी क़यादत सां वफ़ाक़ी हुकूमत छॾण वारे ऑप्शन ते ॻाल्हाइण शुरू करे छॾियो। नवाज़ शरीफ पार्टी क़यादत सां वक़्त खां अॻु चूंडनि बाबति बि ॻाल्हि ॿोल्हि कई वई आहे। आसिफ ज़रदारी, मौलाना फ़ज़ल रहमान ॿिया अॻवान हुकूमत छॾण जी मुख़ालिफ़त में आहिनि। नवाज़ शरीफ चयो आहे त हुकूमत में रहण वधीक मसइलनि जो इशारो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।